أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. واتل عليهم نبأ ابني آدم بالحق إذ قربا قربانا فتقبل من أحدهما ولم يتقبل من الآخر قال لأقتلنك قال إنما يتقبل الله من المتقين. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام اساں جے مٿاں अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम बनी इसराइल जे मथां जंग ऐं जिहाद खां इनकार जे करे जेका सज़ा मुसलत कई हुई, ॾोहारी हुजण जे करे जेका सज़ा मिली हुई, उन जो बयानु फरमायो हो। अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे औलाद में जेका ज़िद्दियत ऐं नाफ़रमानी थी उन जे मामले खे बयानु फरमायो वियो आहे। गुज़िरियल आयतुनि मां बि सबक़ यहूदियुनि ऐं नसरानियुनि खे हुयो त तव्हांजा अब्बा ॾाॾा बनी इसराइल वारा बि असांजे पैगम्बरनि जा मुनकिर हुआ, तव्हां बि मुंहिंजे महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेकॾहिं मुनकिर था चओ त काई वॾी ॻाल्हि कान्हे का। उन दौर में बि असां उहो नसुल मैदान तीह में मुनकिरनि जो ख़तमु करे नओं नसुल पैदा कयो हो, जंहिं असांजी ताबेदारी करे अमालिका जे क़ौम सां जेका आद समूद जे क़ौम मां अमालिका जी ज़िद्दी ऐं अरड़ी कदावर जिगा माण्हू आहे जिन सां मुक़ाबिलो करे शाम फ़तह करे उन पंहिंजी हुकूमत कई हुई। पोइ तव्हां बि जेकॾहिं मुंहिंजे नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी न कंदव, ज़िद्दियत कंदव, त असां मदीने मां ॿिया अंसार पैदा कंदासीं जेके मुंहिंजे नबीअ जो साथ ॾींदा। जीअं तव्हां ॾिठो ऐं ॿुधो, तारीख़ बि शाहिद आहे त 313 सहाबी सगोरा जंग बदर में हेॾनि वॾनि ताक़तवरनि वॾनि सरदारनि जो मुक़ाबिलो करे हुनखे जंग हाराइनि था ऐं हू 40 सालनि में तबाह ऐं बर्बाद थिया। हिननि 40 सालनि जे अरसे में सहाबा किराम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾिजी सॼी दुनिया ते इस्लाम जो झंडो हणी छॾियो, इस्लाम जी प्रचार बि थी वई। त हाणे अॼोकिन आयतुनि मां बि यहूदियुनि ऐं नसराननि खे सेखारण जे लाइ अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे औलाद जो वाक़ियो बयानु फरमायो आहे। हीअ वाक़िया क़ुर पाक जा यादि रखो, जेके क़ुर पाक वक़फ़े वक़फ़े सां किस्सा ऐं वाक़िया बयानु फरमाया आहिनि, इहे कहाणीअ जे तौर ते, किसे जे तौर ते, डाइजेस्ट वांगुरु हिकिड़ो लतीफ़े तौर ते चटपटी अंदाज़ में बयानु न कया आहिनि। उहो हिसो उन वाक़िए जो किसे जो बयानु कयो वेंदो आहे जंहिं मां उम्मत जे लाइ सबक़ु हुजे। त हीअ किसा असांजे लाइ इबरत तौर ते बयानु कया वेंदा आहिनि, असांखे उन मां इबरत वठणी आहे। हाणे अल्लाह ताला बयानु थो फरमाए, सोना नबी वतुल अलैहिम नबअ बनी आदम बिल हक़, इन्हनि यहूदियुनि ऐं नसरानियुनि जे आॾो मुंहिंजे आदम नबीअ जो हक़ीक़ी ऐं सचो किस्सो बयानु कर। साईं कीअं बयानु कयां? क़ुर पाक उन्हनि किसे जन अल्फाज़नि खे अहिड़नि त लफ़्ज़नि में बयानु कयो आहे जो आम माण्हू उन जी हक़ीक़त खे सम्झी न सघंदो। जेसीं ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ऐं सहाबा किराम जे ॿुधायल तशरीह खे न सम्झंदो, तेसि ताईं क़ुर पाक जो आयतूं सम्झ में न ईंदियूं। हाणे ज़रा हदीस पाक जा उहे वरक़ उथलायूं था, उलमा मुहद्दिसीन जे उन्हनि तशरीहात खे पढ़ूं था। बुज़ुर्गनि लिखियो आहे त आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं अल्लाह तबारक व तआला जे हिन काइनात जे निज़ाम उसूल मुताबिक़ इंसान पहिरियों इंसान हो जंहिंखे पंहिंजे कुदरत वारे हथनि सां ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे मिटियुनि सां
मिट्टियूं गॾाए करे अल्लाह ताला उनखे जोड़ियो हो त उनजो निज़ाम बि अजीब हो। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला मिट्टीअ मां बणायो। मिट्टी चीकी हुई, हिकिड़ी अछी मिट्टी, ॿी ॻाढ़सरी, टी थोरी कारी, ॿी वरी कणक रंग जहिड़ी, टी वरी लटासी, टी रेतीअ जहिड़ी। अहिड़े क़िस्म जूं 5-7 मिट्टियूं गॾाए करे अल्लाह ताला उनखे पंहिंजे कुदरत वारे हथ सां, अल्लाह ताला जे हथ खां पाक आहे, पंहिंजे कुदरत वारे हथ सां उनखे ॻोहे करे उनजो बोतो जीअं ख़मीर बनाइबो आहे, मुजस्मो, ईअं बणायो। अल्लाह ताला उनखे पंहिंजे कुदरत सां फूक ॾिनी, रूह फूकियो त उन में लही बोतो मिटीअ वारो चुरण पुरण लॻो, ईअं बणायो। इन जे करे आदम अलैहिस्सलाम जे औलाद में इंसानियत जा जेके रंग आहिनि उहे बि ओड़ा ई आहिनि। हिकिड़ा सफ़ा चिटा अछा खीर वांगुरु, हिकिड़ा वरी ॻाढ़सरा अछा पर ॻाढ़सरा, हिकिड़ा वरी कारा सफ़ा मिटी कारी चीकी मिटीअ जहिड़ा, हिकिड़ा वरी नॉर्मल कणक रंग आहे, हिकिड़ा वरी कारनि में बि लसा भूरा, हिकिड़ा वरी अछनि में बि मिक्स कलर जा। इहा आदम अलैहिस्सलाम जे औलाद में मिट्टीअ जा जेतिरा क़िस्म आहे, आदम जे औलाद जा ओतिरा रंग आहिनि। जेतिरा मिट्टीअ जा रंग, आदम जे औलाद जा ओतिरा रंग। हाणे आदम अलैहिस्सलाम चूंकि पहिरियों इंसान हो, अल्लाह ताला उनजे खॿीअ पासराटीअ मां उनजी घरवारी बीबी हवा खे पैदा कयो। एॾी वॾी जहिड़ी जाॻंदी औरत पैदा कयईं, एॾो अल्लाह ताला जे ज़ात जो कमाल हो। आदम अलैहिस्सलाम पुछा कई, ॾिठई त हीअ त मुंहिंजे ॾी आहे, हॾ काठ में थोरो फ़र्क़ु अथसि, जिस्म बि पेर बि मूं जहिड़ा, वात बि मूं जहिड़ो, नक कन अखियूं सभु मूं जहिड़ा, मूंखे ॾाढ़ी आहे, हिनखे ॾाढ़ी कोन्हे, मुंहिंजी छाती उभरियल कान्हे, हिनजी छाती उभरियल आहे, थोरो बीहक में थोरो फ़र्क़ु आहे, बाक़ी सॼो सेम साॻियो आहे। तूं का पी आहे ॼण त? अल्लाह ताला खां पुछणु लॻो, अल्लाह साईं हीअ छा आहे? अल्लाह ताला फरमाइजे तुंहिंजी घरवारी आहे। हाणे माण्हू पुछंदा आहिनि त आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा जो निकाह कंहिं पढ़ियो? जॾहिं अल्लाह ताला उथंदे खां ई चयो तुंहिंजी घरवारी आहे, निकाह जी ज़रूरत पई? इहो ई लफ़्ज़ निकाह हो ऐं हुनजी ख़ामोशी इहा ईजाब क़बूल हुई। त बहरहाल बीबी हवा ऐं आदम अलैहिस्सलाम जो जेको जोड़ हो अल्लाह ताला ख़लक़ियो, इतां खोड़ सारियूं ॻाल्हियूं सबक़ तौर ते मिलनि थियूं त मर्द बिना घरवारी जे न रही सघंदो, जेको रहंदो त इलाहियुनि शयुनि में तिरकंदो ऐं ख़राबु थींदो, खोड़नि शयुनि में फेल वेंदो। मर्द जे लाइ औरत जो हुजणु ज़रूरी आहे, औरत जे लाइ मर्द जो हुजणु ज़रूरी आहे। हा, किन हालात में मजबूरनि, बीमारियुनि, परेशानियुनि, मोहताजनि, बेकसनि, लाचारनि में हिक ॿिए खां जुदा थी वञनि, वरी किन उन ज़रूरतुनि हाजतुनि जे ख़तमु थियण खां पोइ, मुश्किलात जे ख़तमु थियण खां पोइ वरी पाण में मिलनि, इहो मुमकिन आहे। पर मर्द औरत खां सवाइ रहे ऐं चवे मां ख़ुशि आहियां, इहो शैतान जो हरबो हूंदो, हक़ीक़ी तौर ते ख़ुशि न हूंदो। औरत बि ईअं न हली सघंदी मर्द खां सवाइ। औरत खे मर्द जी विख विख ते ज़रूरत आहे, मर्द खे बि औरत जी ज़रूरत आहे। जे ईअं न हुजे हा त अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम जे लाइ हवा खे न ख़लक़ी आहे। हाणे जॾहिं औलाद इन्हनि ॿिन्हिनि मां पैदा थियणु शुरू थियो, 12 महीने जेको ॿार पियो ॼमे, उहो जोड़ो ॿारनि जो, पेट मां 2 ॿार ॼमंदा, 2 ॿार, छोकिरी ऐं छोकिरो। हर साल छोकिरी छोकिरो, छोकिरी छोकिरो। हाणे उन्हनि जे निकाह जो जॾहिं आदम जे औलाद खे वधाइण जो सिलसिलो ज़रूरत महसूस थी त उन वक़्तु पहिरें साल जेके छोकिरो छोकिरी ॼाया उहे पाण में भाउ भेनर लिखबा उन जे शरीयत में। ॿिए साल वरी जेके छोकिरो छोकिरी ॼाया इहे पाण में भाउ भेण आहिनि, हिन जो पहिरें साल वारनि जे भाउ भेण सां कोई तालुक़ु न आहे, हू पाण में भाउ भेण आहिनि। इहे 2 जेके ॼाया आहिनि इहे पाण में भाउ भेण आहिनि। वरी 3 साल जेके 2 ॼाया छोकिरो छोकिरी उहे पाण में भाउ भेण आहिनि, उन्हनि जो ॿियनि सां तालुक़ु न आहे। उन्हनि जे शरीयत जो कानून इहो हो, पहिरें भेरे जेको छोकिरो ॼायो आहे उन छोकिरे खे वठी ॿिए भेरे जेका छोकिरे सां छोकिरी ॼाई आहे उन सां निकाह करायो। पहिरें भेरे जो छोकिरो, ॿिए पेट जी छोकिरी, वरी 3 पेट मां छोकिरो, पहिरें पेट जी छोकिरी। अहिड़ी तरह सां उन्हनि खे पाण में परणाए करे उनजो निकाह कयो वियो। गोया की भाउ भेण जो रिश्तो उन्हनि जो हुयो जेके 2 गॾु ॼाया। 2 साल जेके ॼाया ॼण उहे उन्हनि जा भाउ भेण न लिखबा, शरई निज़ाम ईअं हो। छो त पहिरीं इंसानियत जी इब्तिदा हुई, उन खां सवाइ ॿियो तरीक़ो मौजूदु कोन हो। इब्तिदा ईअं थी त पहिरें भेरे जेको छोकिरो छोकिरी ॼायो उन में क़ाबिल ॼायो ऐं उन सां गॾु
उनजी भेण अकलीमा ॼाई। ॿिए दफ़े वरी हाबिल ॼायो, उन सां गॾु उनजी ॿी भेण ॼाई। काबिल सां गॾु जेका छोकिरी हुई सा ख़ूबसूरत हुई, ॿई भेण भाउ गॾु ॼाया। ॿिए भेरे हाबिल सां गॾु जेका छोकिरी हुई उहा ख़ूबसूरत न हुई, थोरी कोजी हुई। जॾहिं जवान जा आदम अलैहिस्सलाम चयो बाबा शरई निज़ाम असांजो ईअं, तव्हांखे निकाह कराइबो। हाबिल खे चई तोखे काबिल जी भेण परणाईंदुसि, काबिल खे चई तोखे हाबिल जी भेण परणाईंदुसि। त काबिल इनकार कयो, न न मां कोन वठंदुसि इहा। छो कोन वठंदे? चयो मां मूंसां गॾु जेका भेण ॼाई आहे न, मां पंहिंजे भेण सां निकाह कंदुसि। अड़े चूतिया, इहा तुंहिंजी भेण आहे। ॿिए साल जेका ॼाई आहे उहा तुंहिंजी भेण कान्हे का, भेण सां निकाह कोन थींदो आहे? चई न न, चूंकि आदम अलैहिस्सलाम अबो त हो न, शफ़क़त पीउ वारी मद्देनज़र रखंदे हिकमत अपनाई। चङो भला हीअं कयो, अलाह जे नाले ते ॿई बास बास हो, पोइ जंहिंजी क़बूल पई उनखे इहा छोकिरी ॾींदुसि इकलीमा। ख़ूबसूरत इहा छोकिरी उनखे ॾींदुमि जंहिंजी क़बूल पई। ऐं आदम अलैहिस्सलाम खे यकीन हो त हिननि ॿिन्हिनि मां हक़ ते जेको आहे उहो हाबिल आहे। काबिल मिड़ई ज़िद्दियत थो करे त हाबिल जी क़ुर्बानी क़बूल पवंदी, आदम अलैहिस्सलाम खे यकीन हो, ऐं हुनजी क़बूल पवंदी त पोइ मुड़ी वेंदो। हिननि ॿिन्हिनि चयो भला ठीकु आहे, असां ईअं कयूं था। ऐं उन वक़्तु हाबिल वटि ॿकरियूं हुयूं, ॿकरियूं चाढ़ींदो हो। भलो हिकिड़ो घटो ॿकरनि मां दुंबो कढी करे जबल जे चोटीअ ते बीहारे आयो। वरी काबिल वरी हारी माण्हू हो, अनाज जो हुन वटि काफ़ी सारो ज़ख़ीरो मौजूदु हो। भला अन्न जा ॿ बोझा भरे करे उहे बि रखी आयो। ऐं उन वक़्तु आसमान खां अलाह ताला जे तरफ़ खां क़बूलियत जो निशान इहो हो त आसमान खां बाहि ईंदी, जंहिंजो सदको ख़ैरात क़बूल पवणो हूंदो त आसमान खां बाहि ईंदी, हुनखे साड़े वेंदी। सम्झबो त इहा क़बूल पइजी वई। ऐं जंहिंजी आसमान खां बाहि अचे साड़े न वई, या न आई बाहि साड़े न वई, आई ॿिए खे साड़े वई, जंहिंखे छॾे वई उहो माना क़बूल कोन्हे। असांजे शरीयत में केॾी आसानी आहे, ॿियो बि पंहिंजनि माइटनि खे, पंहिंजे इंसाननि खे सुञाणो या न सुञाणो, या रिश्तेदार हुजे पंहिंजनि खे ॾियो, तव्हांखे ख़बर ई कान्हे क़बूल पई या न पई। मां ईअं ढके करे तव्हांजूं क़ुर्बानियूं क़बूल कयूं। ऐं उन दौर में जंहिंजी क़बूल पई त बि ॾिसण वेंदी, आसमान खां बाहि ॾिसण वेंदी, साड़े वेंदी। ऐं जंहिंजी क़बूल न पई सा बि रहिजी वेंदी, ॾिसण वेंदी। केॾी रुसवाई आहे, माण्हू चवंदा अड़े हिन जी क़ुर्बानी क़बूल कान वई, माना नियत में खोट हुई न। इहा रुसवाई खोड़ आहे जो माण्हू हुनखे टुक टुक कंदा वतन, चिमे गोयूं पैदा कंदा वतन। बहरहाल उन दौर, उन शरीयत में अल्लाह ताला जे उन कानून निज़ाम मुताबिक़ आसमान खां बाहि आई, हाबिल जे इन ॿकरीअ खे साड़े वई, क़बूल पइजी वई। हाणे काबिल बचो, ज़िद कयईं त न न न मां इहा क़बूल न कंदुसि, न न मां पणजंदुमि, पंहिंजी भेण सां पणजंदुमि। भाउ चयोसि त बाबा अल्लाह ताला वटि इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन, अल्लाह ताला वटि मुत्तक़ी ऐं परहेज़गार माण्हुनि जूं क़ुर्बानियूं क़बूल पवंदियूं आहिनि। तूं बि मुत्तक़ी ऐं परहेज़गार थींदे त तुंहिंजी बि क़बूल पवंदी। ज़िद न कबान, अबो तोखे सम्झाए थो, अल्लाह ताला जे तरफ़ खां तुंहिंजी क़बूलियत में कमी कोताही साबित थी आहे, तूं ज़िद छॾे ॾे। चयईंसि त न, लाको काल लाकुतुलन्नक, मां क़तल कंदुमि तोखे जेकॾहिं तूं पणजंदे त हिन वरी चयोसि त मां तोखे क़तल कोन कंदुसि, तूं मूंसां विढ़ंदे त मां तोखे कोन मारींदुसि, पर ईअं न कर, इहा ॻाल्हि तुंहिंजी ग़लति आहे, ग़लति आहे इहा ॻाल्हि तुंहिंजी। ऐं तूं मूंखे मारे बि ईंदे न त मां तोसां कोन विढ़ंदुसि, पर यादि रखजांइ क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला वटि हिसाब किताब ॾींदे कातिल थी उथंदे, ईअं न कजांइ। पर हुनखे हसद ऐं साड़ थियो, काबिल खे साड़ थियो त वरी ख़ूबसूरत बि तूं पणजंदे, क़ुर्बानी बि तुंहिंजी क़बूल, अबो बि तुंहिंजी ॻाल्हि थो वठे, मुंहिंजी ॻाल्हि केरु वठे ई कोन थो, क़ुर्बानी मुंहिंजी बि क़बूल न पई, मूंखे वरी ॾियो बि कोजड़ी था, ईअं था कयो। ज़िद अचे, हसद खणी कयईं, उन हसद में अची करे पंहिंजे भाउ खे मारे विधईं, ज़िद में अची करे। ईंदड़ आयतुनि में वरी उन जे क़त्ल जो अॻिते वाक़ियो बयानु थींदो। फ़िलहाल हिन आयत में एतिरो बयानु कयो वियो त हसद में, ज़िद में, बुग़्ज़ में, साड़ में अची करे पंहिंजे भाउ खे मारे विधईं। दुनिया जी लालच हुई, ख़ूबसूरत औरत जी लालच हुई,
ऐं माण्हुनि जी ॾाढो अल्लाह ताला जे तरफ़ खां क़ुर्बानी जे क़बूल पवण न पवण में रुसवाई थी, उहा बि रुसवाई बि हिकु इंसान खे उभारींदी आहे, ख़्वारी बि इंसान खे बुछड़ाइनि बुराइनि ते उभारींदी आहे, ऐं वरी दुनिया जी लालच बि उभारींदी आहे। ऐं जॾहिं हसद थी पियुसि, साड़ थी पियुसि, त उन साड़ में जॾहिं अची माण्हू अंधो थींदो आहे, तॾहिं रिश्तनि जे सुञाण खे बि विञाए वेंदो आहे, त को अबो आहे, भेण आहे, भाउ आहे, अम्मा आहे, बेहाई करे विझंदो आहे, बसि बद अख़लाक़ी करे विझंदो आहे। त पोइ अल्लाह तबारक व तआला हाणे हिन आयतुनि में बयानु फरमायो, तवजो खपे, वतलु अलैहिम नबअ इब्नी आदम बिलहक़, मुंहिंजा सुहिणा नबी, अल्लाह से फरमाए थो पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे, मुंहिंजा सुहिणा नबी आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ऐं हुनजे ॿिनि पुटनि जो सचो वाक़ियो त हिननि मके जे यहूदियुनि ऐं नसरानियुनि खे ॿुधाए। साईं छा हुयो उहो वाक़ियो जो हुननि खे ॿुधायां? अल्लाह से फरमाए थो मां तोखे ॿुधायां थो, ॾसींदो वञां थो, तूं हुनखे ॾसींदो। साईं हा कीअं? इज़ क़र्रबा क़ुर्बानन, जॾहिं इन्हनि ॿिन्हिनि भाइरनि अल्लाह ताला जे नाले ते क़ुर्बानी कई, फ़तुक़ुब्बिल मिन अहदिहिमा, अल्लाह से फरमायो त उन्हनि ॿिन्हिनि मां हिकिड़े जी क़ुर्बानी क़बूल कई वई, वलम युतक़ब्बल मिनल आख़र, ॿिए जी क़ुर्बानी क़बूल न कई वई। क़ाल लअक़तुलन्नक, जंहिंजी क़बूल न कई वई उन चयो त मां तोखे ज़रूरु क़तल कंदुसि। ऐं ॿिए वरी जवाब में चयो इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन, रुगो अल्लाह तबारक व तआला मुत्तक़ी ऐं परहेज़गारनि बाननि जी क़ुर्बानी क़बूल कंदो आहे। आयत जा लफ़्ज़ इहे आहिनि, जेकॾहिं हदीस पाक ऐं मुफ़स्सिरनि जे तशरीह खे न पढ़िजे हा त आयत सम्झ में कॾहिं बि कोन अचे। सबक़ इहो मिलियो इन आयत मां त यहूदियुनि ऐं नसराननि खे बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे इज़त वक़ार ऐं शरफ़ ऐं नामूस सां साड़ो, त असांखे जेका पहिरियां इज़त पई मिले, माण्हू असांखे आलिम 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 वॾो सम्झी करे असांखे नज़र न्याज़ ख़ैरातूं इज़तूं सभु कुझु असांखे मिलनि पियूं। हाणे न असां जेकॾहिं नबीअ खे मञूं त पोइ माण्हू त सभु हुनजे पोयां पवंदा, असांखे बि हुनजे पोयां पवणो पवंदो, पोइ असांखे हुनजे पोयां पियासीं त असांजी इज़त त वई, असां त झुकी वियासीं ॿिए जे ॾाढो, असांजी इज़त ख़तमु थी वेंदी। हिननि खे साड़ थियो हुज़ूर सलातो सलाम जन जे हुस्न जमाल सां, हुज़ूर सलातो सलाम जन जे अख़लाक़ सां, हुज़ूर सलातो सलाम जन जे इल्म ऐं हिकमत सां, हुज़ूर सलातो सलाम जन जे नुबूवत सां, हुज़ूर सलातो सलाम जन जे मौजज़ात कमालात सां, हुज़ूर सलातो सलाम जन जी जुर्रत ऐं बहादुरी सां हिननि खे साड़ो। पोइ हिननि साड़ करे हुज़ूर सलातो सलाम जन सां साड़ कंदे हिननि ताबेदारी न कई। जॾहिं ताबेदारी न कई, ज़िद्दियत में नाफ़रमानीअ में लही विया, एतिरे ताईं जो हुज़ूर सलातो वस्सलाम जन जे मुक़ाबले में मके जा मुशरिक जॾहिं आया त ही बि उन्हनि जो साथ ॾियनि पिया, हुज़ूर जो साथ न पिया ॾियनि। हालांकि हिननि खे ख़बर बि हुई त तौरात में लिखियल आहिनि इहे निशानियूं त पैगंबर सचो आहे, पढ़ियो बि हुयऊं, ॾिठियूं हुयूं उहे निशानियूं, दिली तौर ते यकीन बि हुन त साॻियूं निशानियूं सेम लभनि थियूं, पर मञनि न पिया हसद ऐं साड़ जे बुनियाद ते। अल्लाह ताला ॿुधायो हुज़ूर सलातो सलाम जन जे ज़बान सां यहूदियुनि ऐं नसरानियुनि खे त हसद ऐं साड़ जे ज़रिए काबिल बि पंहिंजे भाउ हाबील खे मारियो। तव्हां कंहिंजे ख़ानदान मां था वञो, हाबील जे ख़ानदान मां या काबिल मां, जो तव्हां बि साड़ वठी करे मुंहिंजे नबीअ जे मुक़ाबले में था अचो? कहिड़े ख़ानदान सां तालुक़ था रखो, कहिड़ी निस्बत था छिकियो? हासदी माण्हूअ जो त कमु इहो ई आहे, पोइ तव्हां बि उहो ई था काबिल वारो कमु था कयो न, माना काबिल ई था चयो न, माना तव्हां बि इहो किरदारु ज़रा बुछड़ो छॾियो, उख़ुवत ऐं भाईचारे वारो किरदारु अदा कयो, उन में वधीक इज़त आहे। हिकिड़ो सबक़ इहो मिलियो। ॿियो सबक़ हीउ मिले थो त उन पुराणे ज़माने में हुज़ूर सलातो सलाम जन जे लाइ नऊज़ बिल्लाह यहूदियुनि नसरानियुनि मुशरिकनि हुलाई हुई हीअ ॻाल्हि त इहो क़ुर पाक आसमान खां नाज़िल कोन थींदो आहे, पंहिंजो हथ जो ठाहे ईंदो आहे। अल्लाह ताला केतिरा ई भेरा चैलेंजूं कयूं त बाबा जे मुंहिंजो नबी तव्हांजे आॾो क़ुर ठाहे थो अचे त तव्हां बि ठाहियो, हे जेकॾहिं ठाहे सघे थो तव्हां बि ठाहे सघो था, तव्हांखे त मोकल आहे, तव्हां भले वॾा वॾा शाइर बि घुरायो, हदीब बि घुरायो, वॾा वॾा जेके कलाम जा फसाहत बलागत खां ॼाणींदड़ हुजनि उन्हनि खे बि घुरायो, सभु गॾिजी वेही करे हिकिड़ी सूरत खां हाणे ॾेखारियो, पर त बि उन्हनि खां कोन ठही सघी। अल्लाह जी फरमाए मुंहिंजो नबी अकेलो आहे, केर बि हुन सां गॾु कोन्हे, पोइ बि ठाहे थो वञे न, तव्हां था चओ तव्हां सभु गॾिजी भला ठाहियो, त पोइ जॾहिं न करे सघिया, पोइ अल्लाह ताला हुननि खे अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं हुज़ूर सलातो सलाम जन जे ज़बान सां ॿुधायूं जेके हज़ारे साल पुराणियूं। आदम अलैहिस्सलाम ऐं हुज़ूर सलातो सलाम जन जे विच में केॾो अरसो हूंदो?
जॾहिं त सिर्फ़ ईसा अलैहिस्सलाम ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे विच में 600 साल गुज़रिया आहिनि। 600 साल ईसा अलैहिस्सलाम ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विच में, आदम अलैहिस्सलाम जे विच में, हुज़ूर जे विच में केतिरा साल गुज़रिया हूंदा? हज़ारों साल। उहे वाक़िआ अल्लाह ताला हुज़ूर जे ज़बान तां ज़ाहिर करे दुनिया जे माण्हुनि खे इहे ॿुधायो त सचूं ऐं सिधियूं साफ़ ॻाल्हियूं मुंहिंजो पैगंबर तव्हांखे करे, ऐं एॾियूं पुराणियूं हज़ारों साल पुराणियूं इहे तॾहिं ई करे सघे थो जॾहिं त रब जी ज़ात वही जे ज़रिए हिनखे ॿुधाए। जेकॾहिं वही जे ज़रिए अल्लाह ताला हुनखे न ॿुधाए त इंसान खे ताक़त ई कान्हे का जो पुराणियूं सचूं ॻाल्हियूं ॿुधाए सघे। पुराणियूं ॻाल्हियूं तॾहिं ॿुधाईंदो जा त पढ़ियल हुजे, किताबनि में लिखियल पढ़े। उन ज़माने में लिखण पढ़ण जो रुझान ई कोन हो, ऐं पुराणियूं ॻाल्हियूं तॾहिं ॿुधाए जॾहिं पाण ॾिसी चुको हुजे। हुज़ूर जन खां हज़ारों साल पहिरियां जूं ॻाल्हियूं आहिनि, ॾिठियूं बि कोन्हनि, पढ़ियूं बि कोन्हनि, लिखण पढ़ण ॼाणनि बि कोन था, पोइ बि ज़बान सां अहिड़ी ॻाल्हि कनि जेका बिल्कुलु सची हुजे। ऐं क़ुर पाण थो चवे वतलु अलैहिम नबअ इब्नी आदम बिल हक़, सची ॻाल्हि आदम जे पुटनि जी सुण हिननि खे ॿुधाए। इहा सची ॻाल्हि हज़ारों साल पुराणी तॾहिं ई थी सघे थी जॾहिं अल्लाह तबारक व तआला ॿुधाए। त उन वक़्तु इहे बि ख़ुदि निशानियूं हुयूं। सबक़ मिले थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं ॻाल्हियूं ऐं क़ुर पाक जूं ॻाल्हियूं इहे वही जे ज़रिए, ऐं वही सची आहे, अल्लाह सचो आहे त पैगंबर बि सचो आहे। त हसद हिकु अहिड़ी बुराई आहे जंहिं हसद में इंसान ॿिए जे इज़त खे त लताड़ींदो आहे, पर शैतान उनखे एतिरो उभारींदो आहे, एतिरो उभारींदो आहे जो अॻिले माण्हूअ खे क़त्ल करण ताईं हसद में हलियो वेंदो आहे। तंहिंजे करे हसद खां बचिजे, साड़ खां बचिजे। जीअं हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे त हसद इब्तिदा में ही कमाल ॾेखारींदो आहे जो इंसान जूं नेकियूं साड़े छॾींदो आहे। हसद साड़ इंसान जे नेकियुनि खे ईअं साड़ींदो आहे जीअं बाहि सुकल काठियुनि खे साड़ींदी आहे। त हीअ आयत सेखारे पई त हिकु हसद खां बचो, ॿियो यहूदियत नसरानियत जे किरदार खां बचो, उहो किरदारु क़ाबिल वारो आहे, क़ाबिली किरदारु न अख़्तियार कजो। वरी जे हसद खे वठंदो त क़त्ल गारत ताईं वञी पहुचंदो, शैतान तव्हांजो सरबराह साथी थी पवंदो। इन सभिनी ॻाल्हियुनि खां बचो जे न त तबाही तबाही। अल्लाह ताला तव्हां असांखे बि इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िरत